ज़िलो फ़िरोज़ डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सुमरो ठारू शामिल शहीद जान मोहम्मद जे कातिलनि खे 8 महीना गुज़रण बावजूद कातिल आज़ाद घुमी रहिया आहिनि। गिरफ़्तारी न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ क़ौम परस्त जमातनि ऐं साफ़ियुनि जो एहतजाज कातिलनि खे गिरफ़्तार करियो जा ज़ोरदार नारा। प्रेस क्लब ठारू शाह जे सदर ग़ुलाम शबीर उॾण SUP जे ज़िले सदर रज़ा मोहम्मद बैण STP जे साजिद बबर जिस्कम जे आलम बालादी साफ़ी शाहिद सुमरो सन्नाउल्ला चुनड़ ज़हीर सुमरो बिशारत सुमरो हसन सुमरो राशिद मेमण ऐं ॿियनि प्रेस क्लब वारो एहतजाजी मुज़ाहिरो कंदी चयो त सिंध हुकूमत जी नाअहली सबबि हिन 8 महीना गुज़रण बावजूद भी कातिल गिरफ़्तार थी न सघिया आहिनि। हिननि चयो त जेसीं ताईं कातिल गिरफ़्तार न थींदा तेसीं ताईं एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। नहीं मानते, जुल्म के इल्ज़ाम पे हम नहीं मानते।